मलीर मां वाक़िआ अपडेट कंदा हलूं। मोहम्मद बशीर जी रिपोर्ट मुताबिक़ मलीर जे इलाक़े रज़ाकाबाद में पोर्ट कासिम अथॉरिटी जे सरकारी ज़मीन ते वेठल ॿोॾ मुतासिरनि खे बेदख़ल करण लाइ पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया ॻरी मशीनरी सां चढ़ाई करे ॾिनी। इहा आबादी 2010 ईस्वी जे सैलाब मुतासिरनि क़ाइमु कई हुई। इतलाहनि मूजिबि ऑपरेशन दौरान ज़मीन ते वेठल माण्हुनि सख़्तु मज़ाहमत कई, जॾहिं त रवासनि ऐं पुलिस एहलकारनि में मुंहमारी पिणु थी। उन जे बावजूदि पुलिस जी वॾी नफ़री ऐं एंटी इंक्रोचमेंट अमले कार्रवाई जारी आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त ही ज़मीन सरकारी मिल्कियत आहे जंहिं ते ग़ैर क़ानूनी कब्ज़ो कयो वियो आहे ऐं इन खे ख़ाली कराइण लाज़मी हो। ॿी तरफ़ उते वेठल माण्हुनि मौक़िफ़ इख़्तियार कयो त हू सालनि खां हिते आबाद आहिनि ऐं बिना मुतबादिल रिहाइश मुहैया करण जे खेनि बेदख़ल करण सरासर ज़ुल्म आहे। सूरत हाल ते ज़ाब्तो आणण लाइ एंटी इंक्रोचमेंट पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री पिणु तलब कई वई आहे।